ज़हर ज़िंदगिया। ॾिसां त सही इन्हें मीरा ग्रुप में मोकिलियो छा आहे? बिरयानी। हाय ॾाढियूं पई बिरयानियूं खाई। चाढ़ी आहे छोरी, चाढ़ी आहे। चाड़ी कान थस, सवाली हथ कई थस। हाणे छा थी चवे पठाणी? कूड़ी तई छोरी पहिरें नंबर जी कूड़ी तई। हेॾेड़ी पठाणी, मां कुड़ी आहियां हा, बाक़ी तूं कामू सचार जी थी आहीं। हाणे छा थी चवे पठाणी? अदी कैसा पे ॻाल्हाई? अदा तू शक न कर, मां मीरा ऐं पठाणी ग्रुप ठाहियो आहे। जेकॾहिं तोखे यकीन नथो अचे त हे ॿुध। कूड़ी तई छोरी पहिरें नंबर जी कूड़ी तई। हाणे तोखे पक थी त असां साहेड़ियूं पाण में कचहरी पियो कयूं। ॿीहर मूं ते शक न कजांइ। ॻाल्हाईंदे अलाए शानी काॾे गुम थी वञे। छोरी शानी काॾे गुम थी वई? छो ऑफलाइन थी वई? पठाणी आई। छोरी शानी काॾे गुम थी वई? शक कोन थो कयां, मां चवां थो तो इन ग्रुप में मूंखे भी शामिल कर। हल वॾो लाचार पिया जो तोखे न ग्रुप में ऐड कयूं। मां तई वयसि तो मोकिलियां ने। अदा ईअं न कर, ॾिसूं नाराज़ थी वेंदियूं। अदा मूंखे ॾे मोबाइल। हेलो, छा हाल आहे? हेलो, छा हाल आहे? कमी भाउ सां गॾु वेठी आहीं हा? तूं सुभाणे मिल मूंसां, पोइ ॾिसां थी तोखे। छोरी तू सुबुह जो मिल त सही, तुंहिंजो घाटो मां थी भनिया। अदा ॾिस, तूं थाप करे मुंहिंजी बेइज्जती कराए छॾी। ॿई ऑफलाइन थी वयूं, हाणे सुबुह उन्हनि खे मुंहुं केरु ॾींदो? भली कुटे नी, पाण में ग्रुप ठाहे पाण में पियो ॻाल्हाईंदियो, बाक़ी मूंखे शामिल न कजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। उठा बीठो छो? वे खट ते तू पाण खे एतिरो ठाहियो ई नाहे जो असां तो वटि वेही सघूं। उठा, मूं तुंहिंजो लोढ़ो त नाहे लताड़ियो जो एॾी कावड़ पियो करीं। इहे लोड़ा तूं कंहिं ॿियनि जा लताड़िया हूंदा। जेकॾहिं हिकिड़ो कदम बि तूं पंहिंजो असांजी खड़ा जे अंदर रखियो ई त ॿई टंगूं कटे ज़िंदगी भर जे लाइ खट ते विहारे छॾींदो साईं। शींहं जी जूई में अची गजगोड़ करण जी कोशिश न कर। उठा, किथे मुफ्त में शिकार न थी वञी। शींहं जो टक्कर हाणे हाथी सां आहे ऐं हाथी जो शिकार करण शींहं जे वस जी ॻाल्हि नाहे। उठा, मूंखे ख़बर नथी पवे तूं हिते कम सां आयो आहीं या हलाल खान खे अखियूं ॾेखारण। जेकॾहिं गफ़ार खान जो मुंहिंजे मथां ज़ोर न हुजे हा त मां तुंहिंजी उताक ते अचण त छा, पर थुकण पसंदि न कयां हा। इन खां पहिरीं जो मां पंहिंजे तॾे जो लिहाज़ छॾे ऐं पंहिंजो होश आवाज़ विसारे तोखे तो धिका ॾेई कढी छॾियां। नियापो ॾेई हलण जी कर। धिको ॾियण त परे जी ॻाल्हि आहे, पर तूं मूंखे हथ बि नथो लाए सघे। तूं हिन वक़्तु मुंहिंजे तॾे ते बीठो आहीं ऐं मां पंहिंजे तॾे जो लिहाज़ थो कयां। तोसां खुलियल मैदान ते ज़ोर आज़माई कंदोसांइ। खुलियल मैदान ते सुभाणे गफ़ार खान वटि फ़ैसिलो रखियल अथई, उते पहुची वञजां, न त तोखे बथी खणी वेंदासीं। मां वञा वो पुट ई न आहे जड़ियो।
जेको हालार जा हथ बदियो खणी वञे गुॾो समझो अथनि। उठो भला, न पोइ ॾियण हो या छेड़ो करण। ओ चरिया हेबत, ॻाल्हि खे सम्झ। ई मूंखे कावड़ ॾियारे होश मों कढण था चाहिनि ऐं रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं मूंखे ॾोहारी करण था चाहिनि। पर अॼु ख़बर पइजी वई त लुकमान खे हित कंहिं मोकिलियो ऐं कमाल खे कंहिं ज़ख़्मी कयो। पइजी वई ख़बर। कमाल खान जेका बि हक़ीक़त आहे तव्हां साफ़ साफ़ मूंखे ॿुधायो। किथे ईअं न थिए जो सुभाणे ॻाल्हियुनि में तव्हां ॾोही थी पओ। अदा साईं, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे त पोइ छॾियो न ॻाल्हियुनि खे। मूं हलार ख़ान खे बश कयो। मुंहिंजो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त को मां हालार खे बख़्श कंदुसि। हालार खे मां अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो हू सॼी ज़िंदगी यादि रखंदो। पर जे हू ॾोही निकितो त, जे हू बेॾोही आहे ऐं मां पंहिंजी अना ख़ातिर उनखे सज़ा ॿुधायां। कमाल खान, इहो असांजे उसूलनि जे ख़िलाफ़ आहे। जॾहिं कमाल खान चवे थो त हुनखे धक हालार हया आहिनि त पोइ तव्हां यकीन छो नथा कयो? अदा साईं, मां यकीन सां चई सघां थो त बुट जे पोयां चेहरो हालार ख़ान जो हुयो। अला हिते मुंहिंजो ॿियो केरु दुश्मन थी सघे थो? मां मञा थो त हिते तुंहिंजो ॿियो केर बि दुश्मन कोन्हे, पर ॿियनि जी दुश्मनी मां फ़ाइदो वठण वारा ॿिया बि घणाई माण्हू मौजूदु आहिनि। थी सघे थो त इहो कमु कंहिं ॿिए शैतान माण्हूअ जो हुजे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त मूंखे धक हालार ख़ान न हया आहिनि, अञा ॿियो कयो आहे, त पोइ छॾियो न ॻाल्हियुनि खे। ॻाल्हियूं त सुभाणे हर हाल में थींदियूं, छो त मूं हालार ॾे न्यापो मोकिले छॾियो आहे। अदा साईं, ॻाल्हियुनि में रब ऐं राणे खे ज़रूरु घुराइजो, छो जो मां वटि पहुतो हुउसि त हालार ख़ान उते वेठो हुयो ऐं मूंखे ॾिसी उतां हलियो वियो। मुंहिंजी ताड़ में लिकी वेही रहिया। जीअं ई बोर्डिंग वारे नंबर ते वञा पियो त हिननि मूं मथां फाट ते ई हमलो कयो। ठीकु आहे कमाल खान, ॻाल्हियुनि में रब ऐं राणे खे बि घुराईंदुसि। छोरी, मुंहिंजी एतिरी ग़लती त न आहे जो तव्हां मूंखे एॾो कुटियो आहे। छोरी, अञा चई थी त ग़लती न आहे। हाँ, पंहिंजे भाउ सां गॾु वेही असां सां ग्रुप में ॻाल्हाई थी। हा हा हा, ग़लती आहे, हाणे माफ़ कयो। असां जूं ॻाल्हियूं पंहिंजे भाउ खे ॿुधाईंदी आहीं। हा, ऐं असांजा आवाज़ बि पंहिंजे भाउ खे ॿुधाईंदी आहीं न। कसम सां मुंहिंजो यकीन कयो, अदा ओचितो अची वियो ऐं मुंहिंजे हथनि मां मोबाइल खसे वतई। मीरा, मां चवां थी हिनखे ग्रुप मां ख़तम कर। हा ठीकु आहे, जेकॾहिं न हिन ॿीहर अहिड़ी ग़लती कई त इनखे ग्रुप मां कढी छॾींदसि ऐं पोइ जॾहिं कलसूम चवंदी इनखे ग्रुप में ऐड करण जे लाइ, पोइ हिनखे शामिल कंदसि। छा कलसूम वटि बि मोबाइल आहे? हाँ, लिक में खयूं थी घुमे। पर छोरी छोरी मत इहा ॻाल्हि कंहिंजे साम्हूं कई अथई, जो हुनजे भाइरनि जी ख़बर पइजी वई न त उन छोरी जा त उज़बा ई भनी छॾींदा। भाइर हुजनि त मुंहिंजे भाइरनि जहिड़ा, कॾहिं बि मूं मथां शक कोन कयो आहे उन्हनि। मां सॼी राति मोबाइल हलायां न ऐं मोबाइल ते कंहिंसां बि ॻाल्हायां। कॾहिं बि मुंहिंजे भाइरनि कन न आहे ॾिनो त असांजी भेण छा थी करे। सच पठाणी, तूं वॾी भागन वारी आहीं। मुंहिंजे भाउ खां वधीक त केरु ज़ालिम ई न थींदो। सदाई भाॼाई जे चवण ते मूं ते ज़ुल्म कंदो रहंदो आहे। हिकु पल बि अहिड़ो न आहे जॾहिं मां घर में सुख जो साह खयो हुजे। ख़ुशियुनि लाइ त सिकी वई आहियां। ही त मां निर्जी आहियां जो हर वक़्तु खिलंदी थी रहां। घणो वक़्तु घर में पंहिंजी मोबाइल ते गुज़ारींदी आहियां। जेकॾहिं मूं वटि मोबाइल न हुजे हा न ऐं मां हुन सां वक़्तु न गुज़ारियां त मुंहिंजी भाॼाई ऐं भाउ त कुटे कुटे मुंहिंजो हशर करे छॾंदा। बस अड़ी बस, रो न, असां तोसां गॾु आहियूं। तुंहिंजे हर दुख सुख में असां साथ ॾींदीसीं। खुदा कंदो त तुंहिंजी ज़िंदगी जा सभु दुख ख़तम थी वेंदा ऐं तुंहिंजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी। आमीन। अञा सिज उभरे थो, छोरी घर खां ॿाहिरि निकिरी थी वञे, वरी सिज लहण खां पोइ थी घर अचे। एॾी बदनामी थियण खां पोइ बि छोरी मुड़े ई नथी। साईं, मां बि इहो सोचियो हुयो
ताने चोरी घर खां ॿाहिरि न निकिरंदी पर न साईं किथे थी चोरी मुड़े के जे चए में ई नाहे। छोरा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हिन न्याणी तुंहिंजो बिगाड़ियो छा आहे। जेकर हू कुझु घड़ियुनि लाइ पंहिंजनि साहेड़ियुनि सां मिलण थी वञे त हिन में कहिड़ी अरबा ख़ता थी पई। कोन सांदा मुंहिंजी न्याणीअ खे कोन सांदा। जेकर 2 रुपयनि जी असांखे सहप हुजे हा न त असां हे घर छॾे हलिया वञूं आहे तऊं। मां त पाण इहो थी चवां त तव्हां घर छॾियो त असांजा बि कन ठरनि। वाह, तूं त माई घणो ई कुझु चाहीं थी। तूं त इहो थी चाहीं त असां ॿिन्ही जा जनाज़ा हिन घर मां निकिरनि त तुंहिंजे हाथ छंडा पवनि छंडा। ऐं तूं इहो बि थी चाहीं त मां मीरा खे के दूर ॾेर कढां जितां हुन वीचारी जी काऊं हॾी बि वापसि न अचे, ईअं न? बाबा मां त चवां थो त मीरा जी शादी कराए जिंद छॾाए। जेसि ताणी शादी न थींदसि न असांखे सुख सां जीअण ॾींदी न वरी तव्हांखे। खाए पी असांजो थी, लटो कपिड़ो असां था वठी ॾियूंसि, तुंहिंजे मथां कहिड़ो बार आहे जो तूं आतो आहे हिन खे घर मां कढण जे लाइ। जेसि ताणी छोरी असांखे बदनाम न कंदी तेसि ताणी तव्हां किथे मुड़ंदुमि। छोरा, अरे मीरा न्याणी जो ॿार आहे, न्याणी जो ॿार आहे। उन मूंखे एतिरा त ॾुख कोन ॾिना जेतिरा ॾुख तो ॾिना न हिन हां खे वॾ ॾिना अथई। तो इन्हनि सां न पुॼी सघंदे, इन्हनि सां ॾियारी हणण ई अचायो आहे। तूं वेट मां तुंहिंजे लाइ चांहि खणी अचां। अड़जी विया मां हिननि मां अड़जी विया। सुबुह जो फैसले में अजाई थाप न कजो। जेतिरो रहिस पुछे, जेको बि पुछे सिर्फ़ उन जो जवाब ॾिजो। अदा ये अदा इहो गेंडी ऐं गॾा में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हा गॾा जेको आहे न उहो हणंदो आहे लतूं ऐं गेडो लतूं न आहे हणंदो। मतलब त अकुल साॻो अथनि न। हा हा हा। पहिरियों तव्हां मूंखे इहो ॿुधायो त इहो मिसाल तव्हां कंहिं मथां ॾिनो आहे, मूं मथां या तव्हां पाण मथां? वाह मुंशी वाह, मूं तो अदा का सवाल कयो, तू वरी मिसाल तो समझी। आखिर मां तव्हांखे छा थो लॻां, गेंठो या गॾो? सिर्फ़ इहो ॿुधायो मूंखे। ॿिन्ही में फ़र्क़ु त न आहे, हाणे पोइ जेको पाण खे तूं सम्झी। मूंखे इहो त ॿुधायो भला घर में बि ईअं ॻाल्हाईंदा आहियो या कुझु अकुल भरियो ॻाल्हाइण बि ईंदो अथव? ओदा जी अदारबन मां चवां थो त हिन खे असां पाण वटि मास्तर करे रखूं था जीअं असां ॿिन्ही खे अकुल भरियूं ॻाल्हियूं सेखारे। जाई अकुलान हाउ बस घणी थाप न कयो। रहिस वॾे चयो आहे त सुभाणे फैसले में लाज़मी अचिजो। पोइ उते जेको वणेव गंत कयो, थाप कयो, मां कोन चवंदो सावा। पोइ तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। ओ वाह मुंशी बि त सही, हिकु बार सबक त ॾिनी वञ न त सुबुह जो असांखे फैसले में ॻाल्हाइणो चाहे। ओ वाह मुंशी ओए पुट मूंखे पूरी पक आहे त तूं बेगुनाह आहीं ऐं तुंहिंजा हथ साफ़ आहिनि। इहो आहे केरु जेको तोखे फसाइण थो चाहे? चाचा साईं, इन कमाल खान खां सवाइ ॿियो केरु थी थो सघे? कमाल खान जो शक तो मथां वाजिब आहे पुट, छो त कमाल खान जी तोसां कई दफ़ा मुंहमारी बि थियल आहे। पर बाबा उन्हनि माण्हुनि जी ख़बर कीअं पवे जिन कमाल खान खे मरणींग कयो? कमाल ऐं लुकमान पाण में टकरिया हा विच रस्ते ते। हिन कमाल लुकमान जी बेइज्जती कई ही। थी सघे थो हिन लुकमान पंहिंजो पलांद वठण जे लाइ इहो कदम खयो हुजे। तूं छा थो सम्झी? ओठो पंहिंजनि भाउरनि खे रईस गफ़ार खान जे साम्हूं वञण जी इजाज़त ॾींदो? चाचा लुकमान खे पक आहे उन मथां केर बि शक न कंदो, सॼो शक हालार मथां कंदा। हेबत मूंखे पाण इन लुकमान जे मथां शक आहे। इहो लुकमान पंहिंजो पलांद बि करे वियो ऐं गफ़ार खान जे साम्हूं पंहिंजा हथ बि साफ़ करे वियो। पुट मां तो वटि इन करे आयो आहियां त सुबुह जो जज़्बात खां हटी करे पाण में ॻाल्हाइजो। बाबा कावड़ में इंसान जो दिमाग़ ख़ाली थी वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां न कावड़ कई पुट त पोइ पाण खे बेगुनाह कॾहिं साबित करे कोन सघंदा। थी सघे थो तव्हांखे उते कावड़ ॼाणण लाइ वध खां वधि कोशिशि कई वेंदी। बाबा ख़्यालु रखिजो। तव्हां बेफ़िक्र थियो चाचा साईं, मां नंढड़ो ॿार न आहियां। दुश्मननि जी चाल खे मां चङी तरह सम्झंदो आहियां, ॼाणींदो बि आहियां। ख़ुदा कंदो त दुश्मन जी दांगी दुश्मन जे मुंहं ते मले तंहिंखां पोइ वापसि मोटंदो चाचा साईं। दुआ घुर्जे तव्हांजी।
असल घरोड़े मलजीन घरोड़े। सरकार जे कॾहिं हालार खे उहा सज़ा न मिले जंहिंजो हू हक़दार आहे पोइ तव्हांजो छा हुकुम? जीअं निकिरे ॿार त लेटाए विझूंसि। न रज़न न, हीअ अञा शुरूआत आहे। हिन वक़्तु हालार खान खे छूट ॾियणी आहे। शींहं खे आज़ाद छॾींदो बुतार अञा बि ॾाढो ख़तरनाक थी वेंदो। मलुक, हुन आज़ाद शींहं खे जेकॾहिं मां कुतो बणाए पंहिंजे पेरनि में पुछ लुलण ते मजबूर न कयां त मां कमाल खान ई न आहियां। जेकॾहिं ॻाल्हियुनि में हालार पाण खे बेॾोही साबित करे वियो त पोइ तव्हां छा सोचियो सरकार? सभिनी सबूतनि जो इशारो हालार खान तरफ़ वञे थो। सवाल ई पैदा नाहे जो हालार खान पाण खे बेगुनाह साबित करे। अॼु ताईं मां कची रांदि खेॾी नाहे ऐं ओसि ताईं मां रांदि न आहियां खेॾंदो जेसि ताईं ट्रिप जो पतो मुंहिंजे हथ में न ईंदो। सरकार, जॾहिं ट्रिप जो पतो तो वटि आहे पोइ असांखे छो न ख़बर पई आहे? हुनजी ख़बर सुबुह जो तव्हांखे फ़ैसिले में पहुची वेंदी। इन्ही जो मक़सदु बुतार तव्हां हालार जूं ॿई टंगूं फसाए छॾियूं आहिनि। हा मलुक, हाणे हालार जी गिची में मां फाइयो बंधो विझी चुको आहियां ऐं हुनजी रस्सी मुंहिंजे हिन हथनि में आहे। ऐं जंहिं ॾींहुं बि मां हुन रस्सी खे पंहिंजे हिन हथनि सां सट ॾिनमि त हालार जो लाश ज़मीन ऐं आसमान जे विच ते टंगियल हूंदो। पोइ इन रस्सीअ खे कॾहिं बि डर न ॾिजो सरकार। जेकर इहो फाओ पंहिंजे गिचीअ मां कढाए वियो त पोइ ॾुखियो वठ ॾींदो। हालार जे क़िस्मत जी डोर हींअर मुंहिंजे हथनि में आहे ऐं हुनजो बचण नामुमकिन आहे। जीजा, वॾे रहस्य जे कम सां शहर पियो वञा। जेकॾहिं को घर जो वखर खुटल आहे त ॿुधाए छॾियो, उहो बि वरिती वेंदुसि। सकीना अचे त हुन खां पुछां थी त छा छा खुटल आहे ऐं छा छा ईंदो। जीजा, हुन सामान ॿुधायो आहे ऐं किचन जे सामान जी लिस्ट बि ॾिनी अथसि। हा बसि इहो ई आणिजो। तव्हांजे लाइ जीजा का शइ वठी अचणी आहे छा? न फ़िलहालु अहिड़ी का बि शइ न आहे जंहिंजी ज़रूरत हुजे, पर हा कुझु फ्रूट ज़रूरु वठी अचिजो छो जो केॾी महिल बि महिमान अची सघनि था। फ्रिज में पयल हूंदो त पोइ परेशानी न थींदी। हाज़ुर जीजा। कालू? जी जीजा। वॾो रईस किथे आहे? ॿाहिरि ज़मीन ते निकिरी वियो आहे। न्यापो हुजे त ॿुधाए छॾींदोमांसि। न न हो कमु त न आहे, बसि ईअं ई पुछां पई। हालार खान, जॾहिं त सभु सबूत तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि, उनजे बावजूद बि मूं इंसाफ़ लाइ ॻाल्हियुनि खे तरजीह ॾिनी आहे। केर बि इहो न सोचे त कमाल खान मुंहिंजो भाउ आहे, उनजे करे कंहिंसां नाइंसाफ़ी थींदी। हालार खान, जेकॾहिं ईअं हुजे हा न, तुंहिंजे ख़िलाफ़ सबूत हथ अचण खां पोइ बि मां ॻाल्हियूं न करायां, बल्कि मां धुर बणिजी तव्हांजे ॾोह जो हिसाब वठां हा ऐं पोइ इहो सरासर ॾाढी नाइंसाफ़ी चइजे हा। पर मां नथो चाहियां त कंहिंसां बि नाइंसाफ़ी या ॾाढ थिए। हितां जे अमुन खे बहाल रखण लाइ मूं पंहिंजे हिन भाउ खे बि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी ऐं उन सज़ा खां पोइ बि मुंहिंजे भाउ अखियूं पूरे उन ते अमल कयो ऐं ॾोह जो कुफ़ारो अदा करे पोइ बि ख़ामोश रहियो ऐं सज़ा मिलण खां पोइ का बि धुर पंहिंजी दिलि में पलांद जो इरादो न रखंदी, छो त इन पलांद जे करे असां हिक ॿिए जो खून वहाए वहाए पूरी सिंध खे मक़्तल गाह बणाए छॾियो आहे। पर हाणे ईअं न थियणु घुरिजे। सभु गॾिजी सिंध में अमुन जे झंडे खे बुलंद कयो ऐं इहो सभु कुझु तॾहिं थींदो
जॾहिं असां पंहिंजी दिलनि मां कीने ऐं गुरूर खे कढी अमुन जी प्रचार कंदासीं, पोइ यकीन कयो त हिन धरतीअ ते कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थींदी। कुलसूम, जंहिंजे लाइ तूं एॾो परेशान आहीं, छा हू तोसां मोहबत करे थो? रब बेहतर तो जाने भॼाई तो हू मूंसां मोहबत करे थो या न, पर मूं त हुन सां मोहबत कई आहे, पोइ वफ़ा त कंदी हुअसि न। ॾिस कुलसूम, जेकॾहिं मोहबत हिकु तरफ़ा हूंदी आहे न, त सवाइ दर्द ऐं पीड़ाउनि जे कुझु बि हासिल नाहे थींदो। भॼाई मोहबत हासिल करण लाइ पीड़ाउनि मां गुज़रणो पवंदो आहे। जिते तूं अक अड़ाई आहे न, उते सवाइ बदनामी जे तोखे कुझु बि हासिल न थींदो। इन करे पंहिंजे दिलि खे पले छॾ। काश भॼाई दिलि मूं वसि हुजे हा त हुनखे पले छॾियां हा, पर दिलि त हुन तीर मिसल आहे जेको कमान मां निकिरी आहे त निशाने ते लॻंदो आहे, जिया वारी भॼी भोर भोर थी वेंदो आहे, पर कमान में वापसि न ईंदो। ॻाल्हियूं शुरू थियण खां पहिरियां जेके बि अखियुनि ॾिठा शाहिदनि, मां उन्हनि खां कुझु सुवाल पुछंदुसि, जीअं पूरो पूरो इंसाफ़ थियणु खपे। बिल्कुलु सही पिया चओ रईस वॾा। रबन, उन वक़्तु तव्हां ज़मीन ते हुयो। ॻाल्हि सिर्फ़ ऐं सिर्फ़ उहा कजो जेका सही ॻाल्हि हुजे, वधीक इहो बकवास न कजो। न वॾा बाबा, तव्हां जो असां कुझु भला चई सघूं था? असां वेठा हुआसीं पंहिंजी बनीअ ते, त ओचितो ते हालार ऐं हैबत आयो, अलाए कहिड़ियूं हवाई ख़बरूं कयूं। ऐं हा रईस, पोइ रईस कमाल खान आयो ऐं ही वरी ॿई खिसकियो हलिया विया। ऐं हा रईस, उन खां पोइ रईस कमाल खान बि खिसकियो। कीअं न बाबा? हा न? छा उन वक़्तु कमाल जा गार्ड हुन सां मौजूदु हुया? न बाबा, बिल्कुलु अकेलो हुयो रईस। अॻिते ॻाल्हि कर। रईस, जीअं बुतार कमाल खान वियो न, त पोयां रड़ियुनि जा आवाज़ शुरू थिया, पोइ असां बि भॼंदा भॼंदा वञी उते पुॻासीं। हा बाबा, बसि असां परे खां ॿिनि हमराहनि खे ॾिठोसीं जिन्हनि खे ॿुटूं लॻल हुयूं। छा तव्हां उन्हनि खे सुञातो या उन्हनि ते तव्हांजो थोरो बि शक वियो त उहे केरु हूंदा? न रईस वॾा, हरू भरू असां कूड़ हाणे पंहिंजी ज़ुबान छो कारी कयूं? हिकु त हू असांखां घणो परे हुया ऐं ॿियो त हुननि खे ॿुटूं ॿधल हो, सुञाणणु मुश्किल हो बाबा साईं। इहा ॻाल्हि त वाज़िह आहे त कमाल ते हमिलो ॿिनि हमराहनि कयो। उन्हनि पंहिंजा चेहरा ढके छॾिया जीअं उन्हनि जी सुञाणप न थिए। कमाल खान, उन बारे में तव्हां छा था चओ? अदा वॾा, मुंहिंजे मथां जंहिं बि हमिलो कयो, भली उन्हनि पंहिंजा चेहरा लिकाए रखिया हुजनि, पर मां पूरे यकीन सां चवां थो, उन नकाबनि जे पोयां चेहरा हिकु हालार जो हुयो ऐं ॿिए हेबत जो। उन्हनि जी हकलुनि में मूं उन्हनि जा आवाज़ सुञाणे वरिता। इहो नामुमकिन आहे। हिकु त ओचितो हमिलो थिए ऐं ॿियो त हिन कमाल खान खे ॻाल्हाइण जी मोहलत न मिले ऐं हमले करण वारनि जा चेहरा रूमाल सां ढकियल हुजनि, जंहिंजी सुञाणप करणु नामुमकिन आहे। मां इन्हनि सबूतनि खे तस्लीम नथो कयां। अॻिते तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। सबूतनि खे मञण या न मञण उहो तुंहिंजो बि हक़ बणिजे थो, पर अञा ॻाल्हियूं मुकमिल न आहिनि थियूं। ऐं ॿी ॻाल्हि त मूं फ़ैसिलो बि नाहे ॾिनो। रईस वॾा, कुते जे पेरे खणी वञण खे तव्हां छा था चओ? सॼो ॻोठ गॾो, हज़ारे माण्हू हुया, पोइ कुतो वञी उते छो पहुतो जिते लठियूं लुकियल हुयूं? उन्हनि हज़ारनि माण्हुनि खे छॾे करे कुतो वञी हालार जा पेर छो सिंघिया? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।